नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त जामशोरो गिस्टा एक्शन कमेटी 2012 जामशोरो जे अॻुवाणनि पारां ट्रेज़री ऑफिस जामशोरो जे ॿाहिरियां एहतजाज मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरनि जो चवणु हो त ट्रेज़री रासी ऑफिसर उस्तादनि जूं 10 महीने जूं पगारूं ॾियण खां इनकार आहे, जॾहिं त नेब में हलंदड़ हिन मामले खे शफ़ाफ़ करार ॾेई चुका आहिनि ऐं नेब समेत एजुकेशन जे सभिनी आला इख्तियार उस्तादनि खे बहाल करे संदनि खे जल्द पगारूं ॾियण ऐं एकामात पिणु ॾेई छॾिया आहिनि। ट्रेज़री ऑफिसर वारा मुख़्तलिफ़ बहाना करे रिश्वत जी घुर करे रहिया आहिनि, जंहिं जे करे उस्ताद अॼु मजबूर थी रोडनि ते निकिता आहिनि, छो त उस्ताद हाणे फाका कशी करे रहिया आहिनि। मुज़ाहिरनि जो चवणु हो त अगरि कंहिं बि उस्ताद खे कंहिं बि क़िस्म जो को नुक़सानु पहुतो त हुन जा ज़िम्मेवार जामशोरो ट्रेज़री जा राशी ऑफिसर हूंदा। उस्तादनि इहा घुर पिणु कई आहे त ज़िले जामशोरो जे ट्रेज़री में मुक़ररु राशी ऑफिसरनि खे हटाए उतां जे उस्तादनि में फैलियल बेचैनी ख़तमु कई वञे। मुज़ाहिरे जी अॻुवाण गिस्टा ज़िले जामशोरो जे सदर अल्ताफ़ डावच ऐं ॿिया उहिदेदार ऐं उस्ताद, जिन में अब्दुल रहमान गबूल, हाशिम थोडर, मुज़म्मिल फहद जुणेजो, सिकंदर अली खोसो शामिल हुआ। जॾहिं त हिन बाबति डिस्ट्रिक्ट ट्रेज़री ऑफिसर रफ़ीक जमाली मामले जो नोटिस वठंदे उस्तादनि ऐं अॻुवाणनि सां ॻाल्हियूं करे मामिलो हल कराइण जी ख़ातिरी करण बैदि उस्तादनि जो एहतजाज ख़तमु करे छॾियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।